सो फाइनली गाइस अस्सलाम वालेकुम। मां आवां जो पंहिंजो होस्ट मीर सफ़ीउल्लाह मरी बलौच। सो अज मां एक बेहतरीन वीडियो सां गॾु ऐं अवां जो पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह मरी बलौच। सो एक नेक्स्ट ब्लॉग में अवां सां गॾु त अॼु असां जेको सो ॻाल्हि कंदासीं ऐं पंहिंजे बारे में ऐं जेको मूंसां कहिड़े मुसीबतनि में ऐं कहिड़े जॻहियुनि में कहिड़ा मुसीबतूं आया, उहे मुसीबत मूंखां पाणे टरंदा विया छा हिसाब सां। सो अॼु असां इन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। सो ॿ टे ॾींहं थिया आहिनि, गर्मी जाम आहे असांजे इलाइक़े में। सो उन जे करे असां ॿाहिरि न निकिरी सघियासीं। हींअर बि तक़रीबन 6-7 जो टाइम आहे शाम जो ऐं सो थधिकार लॻी पियो आहे माशाल्लाह। VIP आहे मौसम हाणे त तमामु बहितरीनु थी चुको आहे। सो जेको तव्हां सूरज ॾिसी सघो था बिल्कुलु बि ज़ाहिर न आहे, तव्हां ॾिसी सघो था सूरज बिल्कुलु बि ज़ाहिर न आहे। सो उन जे करे मां चयो हाणे ॿाहिरि निकिरूं था। सो हिकिड़ो व्लॉग्स में कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं पंहिंजो भाउनि खे जेका बि आहिनि टिकटॉकर यूज़र आहिनि। सो उन्हनि खे असां ॻाल्हि ॿुधाईंदासीं तव्हां कीअं कामयाबु थींदो टिकटॉक ते ऐं कीअं हलाईंदो टिकटॉक, ऐं टिकटॉक में ख़ासि वर्जन छा आहे, जेको ट्रेंड आहे टिकटॉक जो उहो छा आहे, ऐं टिकटॉक वीडियो वायरल कीअं थो करे, कहिड़े हिसाब सां थो करे, उहो अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं आउं छा कमु कयो ऐं कीअं वायरल थी वियुसि उन जे बारे में आउं तव्हांखे अॼु पूरो डिटेल ॿुधाईंदासीं। त हलो वीडियो जे तरफ़ हलूं था। सो मां स्टार्ट थो कयां वीडियो पंहिंजो। तो दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां आहियां जो पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह मरी बलौच। मुंहिंजो नालो आहे ओरिजिनल मीर सफ़ीउल्लाह मरी बलौच। इहो मुंहिंजो फादर रखियो आहे, ठीकु आहे। मुंहिंजो नालो ओरिजिनल नंढपिणी खां सो मुंहिंजो नालो इहो ई आहे, ठीकु आहे। सो असां घणा भाइर आहियूं, मुंहिंजा अलाए शुकुर 5 भाइर आहिनि, ठीकु आहे, ऐं 2 भेनरूं आहिनि, ठीकु आहे। सो ऐं बेरानी शहर खां तालुक़ु रखां थो। बेरानी शहर ज़िला सांगड़, तालुका जाम नवाज़ अली, ऐं हितां खां तालुक़ु रखां थो, ठीकु आहे। अगरि कंहिं दोस्त खे ख़बर न आहे मुंहिंजे बारे में सो महिरबानी करे हिन वीडियो खे पूरो ॾिसे ऐं पंहिंजो ई ॻाल्हि कंदुसि अॼु। सो दोस्तो मूं तक़रीबन मूंखे कमु कंदे थिया आहिनि 4-3 साल एतिरा थिया आहिनि कमु कंदे टिकटॉक ते। सो आउं कमु कंदे अचां पियो। सो मूं पहिरीं कमु कयो गाननि ते, ठीकु आहे। गाननि ते कमु कयो, मुंहिंजो को बि वीडियो वायरल न थियो, यानी कि छा चवंदा आहिनि स्पीकिंग न, जेको सो गाना माना कंहिंजो गानो रखियो उन में हाणे गानो रखियो हुन। सो मूं पंहिंजे वॉइस मां वात हलायो ऐं उहो गानो भरंदो वियुसि, ईअं उन सिस्टम सां मूं गाना भरिया हुआ, ठीकु आहे। सो उहे वीडियो त मुंहिंजो को वायरल न थियो। सो तक़रीबन 1 साल 1.5 साल मूं अहिड़ो महिनत कंदे आयो पियो, ठीकु आहे। 1.5 साल मूं इहो कमु कयो, मुंहिंजो को बि वीडियो वायरल न थियो। सिर्फ़ु हिकिड़ो वीडियो वायरल थियो जंहिंमें 17,000 व्यूज़ आया। सो 1041 लाइक्स आया। अगरि तव्हां चैनल फारिग थियो त मुंहिंजे ID जे लास्ट में वञी ॾिसिजो, हिकिड़ो वीडियो पियो हूंदो जेको वायरल हूंदो। 17,000 जेको सो व्यूज़ आया आहिनि ऐं 1041 लाइक्स आया आहिनि, ठीकु आहे। पहिरीं वीडियो मुंहिंजो फस्ट इहो वायरल थियो। सो तमामु घणो माण्हू परेशान थी विया, सो हिन जो वीडियो वायरल थी वियो। सो पोइ उन जे खां बाद मूं कोशिशि कंदे पियो आयुसि, मुंहिंजो को बि वीडियो वायरल न थिए पियो। सम्झो हिकिड़े में 500 लाइक आया हुअसि। उहो वीडियो मुंहिंजो न हो, वीडियो ॿिए जो हो, ठीकु आहे। यानी की इहे मसइलो थियो न, रेल के बाहि लॻो जंहिंमें जमायती माण्हू गॾु हुआ, इहो जलसो हलियो पिए उन जा माण्हू। सो ई वीडियो मूं अपलोड कयो, उन में 500 लाइक्स आया ऐं 5000 व्यूज़ आया, ठीकु आहे। सो इन खां पोइ मूं इहो कमु कंदे कंदे पोइ आयुसि मुंहिंजो कमु। सो मूं ॾिठो त टिकटॉक में ट्रेंड अक्सर हले थो, ऐं छा जो टिकटॉक में ट्रेंड हले थो स्टेट्स, व्हाट्सअप स्टेट्स, जेको सो मूं यूट्यूब ते बि रखे पियुसि। ऐं यूट्यूब में रखे पियुसि त मूंखे कंहिं ॿुधायो त तुंहिंजो चैनल सो मोनिटाइज़ेशन न थींदो, छो त इहो जेको आहे सो पराया गाना आहिनि, पराया बैकग्राउंड म्यूज़िक आहे, परायो ऑडियो आहे, इहो कॉपीराइट आहे ऐं यूट्यूब खे इन खां सख़्तु नफ़रत आहे। सो उन जे करे मूं पंहिंजो ट्रेंड मटाए छॾियो ऐं हाणे आउं जेको सो पंहिंजो व्लॉग्स थो बनायां पंहिंजो वॉइस सां। माने यूट्यूब जो मन ख़ुशि थी वञे त मुंहिंजो चैनल खे मोनिटाइज़ेशन करे मूं जहिड़े ग़रीब जो बि भलो थी वञे। त सो तव्हांजो दोस्तनि जो असांखे सपोर्ट जी ज़रूरत आहे। जीअं असांखे टिकटॉक ते सपोर्ट कयो ईअं यूट्यूब ते बि सपोर्ट कंदो त वॾी महिरबानी थी वेंदी।
सो दोस्तों मूं वरी स्टेटसन जो कमु कयो सभिनि खां बहितरीन मां बहितरीन। अगरि तव्हांखे पंहिंजो वीडियो वायरल करिणो आहे त सभिनि खां बहितरीन मां बहितरीन कमु इहो कयो। वीडियो भले तव्हांजो जेतिरो बि ख़राबु हुजे नो प्रॉब्लम, को बि मसइलो न आहे। वीडियो तव्हांजो भले को बि केतिरो बि ख़राबु हुजे को मसइलो कोन्हे। उहो जेतिरो वीडियो ख़राबु रखंदो ओतिरो तव्हांजो वीडियो थींदो वायरल। जेतिरो पंहिंजे टिकटॉक ते बेइज़ती कंदो ओतिरो तव्हांजो वीडियो थींदो वायरल। सभिनि खां मेन ॻाल्हि आहे हैशटैग्स जो, ठीकु आहे। हैशटैग जेकॾहिं तव्हांजो को सुठो हूंदो, ॾिसो था हाणे को बि वीडियो ट्रेंड ते हले थो, 6 लाइक आहिनि ऐं फॉर यू में वीडियो हले थो, तव्हां उनजो हैशटैग कॉपी करे लिखी छॾियो ऐं वरी तव्हां पंहिंजो वीडियो में हणी छॾियो आहे हैशटैग। तव्हांजो वीडियो वायरल न थिए त मूंखे अची कमेंट्स कजो, ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि इहो वीडियो तव्हांजो वायरल थी वेंदो। सो ठीकु आहे, मूं पंहिंजे दिमाग़ तां हिकिड़ो हैशटैग ठाहियो, मूंखे हुन हैशटैग ई मुंहिंजा जेको सो वीडियो आहिनि वायरल करे छॾिया। सो मुंहिंजे तमामु घणा वीडियोनि ते लॻियल आहे उहा हैशटैग। जेकॾहिं तव्हांखे उहा हैशटैग खपे त मुंहिंजो जेको सो तक़रीबन 15-20 वीडियो छॾी हेठि वञी ॾिसिजो, उहा हैशटैग लॻियल हूंदो। सो उहो हैशटैग भले तव्हां कॉपी करे पंहिंजे वीडियोनि में हणो। जेकॾहिं तव्हांजो वीडियो वायरल न थिए त मूंखे ॿुधाइजो ऐं तव्हांजो वीडियो वायरल करंदासीं। सो दोस्तों अॼु जो वीडियो एतिरो ई हो। जेकॾहिं असांजो वीडियो पसंदि आयो त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदो, शेयर कंदो पंहिंजे दोस्तनि सां, जीअं त दोस्तनि खे बि ख़बर पवे सो कहिड़े ट्रेंड में टिकटॉक ते वीडियो वायरल थिए पियो। सो हाणे असां बि महिनत कंदे अचूं पिया यूट्यूब ते। महिरबानी करे अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल बटन ते प्रेस कजो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिले। ऐं हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स कयो। जीअं त तव्हांखे को बि ॻाल्हि हिन वीडियो में सम्झ में न आयो त महिरबानी करे असांखे कमेंट्स करे ॿुधायो। इनशाला तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। जेकॾहिं कमेंट्स खां वॾो ॻाल्हि थियो त इनशाला उन जे बारे में हिकिड़ो वीडियो ठाहे अपलोड कंदासीं ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। हींअर जे लाइ एतिरो ई काफ़ी। ओके बाय, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। दुआउनि में यादि रखिजो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ओके बाय, टेक केयर।